नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे रावलपिंडी खां ख़बर ॾींदा हलूं त रावलपिंडी मोड़ा कॉलोनी वेझो पाक आर्मी एविएशन जो जहाज़ किरी तबाह थी वियो, जंहिंजे नतीजे में 2 पायलट ऐं अमले जे 3 मेंबरनि समेत 18 ॼणा फ़ौत थी विया, जॾहिं त 9 ॼणा ज़ख़्मी थी पिया। रावलपिंडी जे इलाइक़े मोड़ा कॉलोनी वेझो जहाज़ किरण जे नतीजे में केतिरनि घरनि खे बाहि लॻी। वाक़े खां पोइ इमदादी कार्रवायूं शुरू करे छॾियूं आहिनि। माण्हुनि खे इमारतनि जे ढेरनि मां ॿाहिरि कढियो पियो वञे। डिस्ट्रिक्ट एमरजेंसी ऑफिसर रावलपिंडी अब्दुल रहमान ॿुधायो त इमारतनि जे हेठि दबियल माण्हुनि खे ॿाहिरि कढे तिबी इमदाद लाइ अस्पताल मुंतक़िल कयो पियो वञे, जॾहिं त हादसे खां पोइ रावलपिंडी जे 3 वॾनि अस्पतालनि में हंगामी हालतूं लागू कयूं वयूं आहिनि। DGISPR मूजिबि हादसो मामूली जी तरबियत उॾाम ते हो। हादसे जे सबब जो पतो लॻायो पियो वञे। तर्जुमान मूजिबि शहीदनि में लेफ्टिनेंट कर्नल पायलट साकिब ऐं लेफ्टिनेंट कर्नल पायलट वसीम शामिल है ऐं नायब सूबेदार अफज़ल, हवलदार अमीन ऐं हवलदार रहमत बि शहीदनि में शामिल है। अखियूं ॾिठे शाहिदनि ॿुधायो त राति जो 2 वॻे जहाज़ जा मुख़्तलिफ़ आवाज़ ॿुधा हेठि अची ॾिठो त जहाज़ किरण खां पोइ बाहि पखड़ियल हुई। सदर आरिफ अलवी ऐं वज़ीर आज़म इमरान ख़ान समेत ॿियनि जहाज़ हादसे ते ॾुख जो इज़हार कयो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।